जी बिल्कुल इन टाइम ते मौजूद आहियां डेरा मुराद जमल में कुछ ॾींहं पहिरियां जेको आहे सो मुगेरी बिरादरी जे अॻुवाण वॾेरो उबैदुल्ला मुगेरी खां जेको आहे सो गाॾी फुरलुट कई वई, जंहिं सबबि लमजी वारे इलाइक़े खां गाॾी ॿिनि ॾींहंनि में जेका असां वापसि कई वई आहे। अॼु असां मुखातिब थींदासीं मुगेरी बिरादरी जे अॻुवाण सरदार बाबू शेरदिल मुगेरी साहब सां इन हवाले बाबति छा था चवणु चाहिनि। अस्सलाम वालेकुम साईं। इस्लाम अदा वॾी महिरबानी तव्हांजी। सर ये जेको ॿिनि ॾींहंनि जे अंदरि तव्हांजी गाॾी वापसि थी आहे ऐं ॿियनि जी गाॾियूं वापसि नथा थियनि, इन जे हवाले सां तव्हां छा था चवणु चाहियो त ॿियनि जूं बि गाॾियूं वापसि थींदा या सिर्फ़ु मुगेरी बिरादरी जा जेके गाॾियूं आहिनि उहे सिर्फ़ु वापसि थींदा आहिनि? अदा कोशिशि कंदासीं ॿियनि जा गाॾियूं वापसि थींदा, हर को पंहिंजे हिसाब सां कोशिशि करे। असां अलहमदिल्ला कोशिशि कईसीं संगत दोस्त पंहिंजी क़ौम या ॿी क़ौम जा जेके दोस्त हुआ पे उन्हनि बि अलहमदिल्ला असां तावन कयो। ख़ासि करे डिप्टी कमिश्नर कच्छी कैप्टन जहाज़ेब लांगो साहब और असिस्टेंट कमिश्नर ढाडर काज़ी परवेज़ साहब, उन्हनि पंहिंजी वॾी कोशिशि कई आहे। ॿिया जेके दोस्त असांजा अहबाब हुआ पे उन्हनि जूं महिनता हुयूं पे माशाअल्लाह अलहमदिल्ला पंहिंजे महिनत करे संगत वारे हिसाब सां सरकारी हिसाब सां अल्लाह ताला सोभ ॾिनी, गाॾी वॾेरे जी वापसि थी माशाअल्लाह। सर लिमजी वारे इलाइक़े में खोड़ सारा वाक़िया पेश थिया आहिनि, इन खां अॻु में को मुगेरी बिरादरी जी को गाॾी फुरलुटी या को अहिड़ो वाक़ियो पेश अॻु में थियो आहे या सिर्फ़ु हाणे इहो पहिरियों दफ़ो वाक़ियो थियो आहे? आम तौर ते लुट फुट काफ़ी थिया आहिनि, मोटरसाइकिल फुरिया वञनि था रस्ते ते, बख्तियाराबाद रोड ते आनी रोड ते फुरिया था वञनि, या माण्हुनि को गाॾी में अचनि था मोबाइलूं फुरनि था। असांजे इलाइक़े में गाॾी जा वाक़िया मड़ी घटि थिया आहिनि। पहिरियों वाक़ियो इहो थियो आहे, हिकु अधु वाक़ियो पहिरियां बि थियो आहे इन खां गाॾी जो, बहरहाल गाॾी जा मड़ी घटि थिया आहिनि। मोटरसाइकिल जा मोबाइल जा इहे वाक़िया थियनि पिया अक्सर। भाग जे ऐं सिबी वारे इलाइक़े में मुख़्तलिफ़ में जेको आहे सो मुगेरी बिरादरी जा खोड़ सारा माण्हू रहनि था। इन बाबति ॿुधायो त अॻु में जेको आहे सो हिकु ॿ वाक़िया ॿिया बि थिया आहिनि जेके मुगेरियुनि खां जेके आहिनि से क़तल बि कयो वियो। हिकिड़ो कोई ॿुधायो त पुलिस मुलाज़िम हुयो कोई, शायदि तव्हांखे यादि हूंदो। इन बाबति तव्हां छा चवंदो, उन खे अॼु तक इंसाफ़ न मिली सघियो आहे? क़तल वारा त क़बाइली मसइला मसाइल हर इलाइक़े में आहिनि पिया, असां उनजी बि मज़म्मत कयूं था, ग़लति थियो। अमन जेको आहे इलाइक़े जे लाइ बहितरु आहे, अमन थियणु खपे। ऐं अमन हर क़ौम जे लाइ, मुगेरी बिरादरी न बल्कि हर क़ौम जे लाइ अमन सुठी शइ हूंदो आहे, बहितरु हूंदो आहे। सर हे जेको वाक़ियो न थियो आहे, इन जी गाॾी बि वापसि थी आहे, छा इन ते अॻिते बि कुझु कार्रवाइयूं थींदा या बसि इन खे इते ई रफ़ा दफ़ा कयो वेंदो? अदा हाणे असां त पंहिंजे तरफ़ूं पुलिस खे रिक्वेस्ट कंदासीं, उनखे वारे वारे चवंदासीं। इनशाला असां वटि डिप्टी कमिश्नर साहब सुठा माण्हू आहिनि, कोशिशि कंदा, अॻिते बि कार्रवाई कंदा इनशाला। जी तो नाज़रीन, मुगेरी बिरादरी जे अॻुवाण सरदार बाबू शेरदिल मुगेरी साहब सां मुखातिब थियासीं। उन जी चवणी आहे त जेको हीअ गाॾी जेको वापसि थियो आहे त इहा DC न जेको आहे सो उन ई वापसि करायो आहे। त ज़राए जे मुताबिक़ ॿुधायो आहे त कुझु क़बीला जा माण्हू बि इन में शामिल आहिनि। तमामु जल्द जेको आहे सो उन्हनि सां बि ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। कैमरामैन टीम सां गॾु अब्दुल हुसैन भंड, अजरक TV नसीराबाद, डेरा मुराद जमाली, बलोचिस्तान।